खास मोहतरम साईं सूबाई वज़ीर डॉक्टर दयाराम ईसराणी साहब के वचन ऐं तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार फरमाइनि। तव्हां समूरनि जे भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर दयाराम ईसराणी साहब। दया सुमरो साहब, सूबाई वज़ीर कानून, नहायती काबिल एहतराम मलिक शाहनवाज साहब, नहायती काबिल एहतराम स्टेज ते वेठल कांबू खान ब्राह्मणी साहब, पिंडाल में वेठल असांजा बुजुर्गो, दोस्तो, नौजवानो, अस्सलाम वालेकुम, जिए भुट्टो। सब खां पहिरीं आऊं अब्बास फाउंडेशन वारनि खे दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश तो कयां जो हिननि पंहिंजूं कोशिशूं वठी हिननि छठी ग़रीब मिसकीन जोड़नि खे शादीअ जे बंधन में ॿधण जो प्रोग्राम रखियो ऐं आऊं जस्तो ॾियां हिननि जे जज़्बे खे जहिड़े नमूने ही कमु कनि पिया हिते ऐं वाकई इहो क़ाबिल तहसीन ऐं उन खां पोइ आऊं हिननि जो शुक्रगुज़ार आहियां जो असांजे सोणे साईं अयाज़ सूमरो साहब खे हिन पथरीली ज़मीन ते पहिरियों दफ़ो भलीकार चई हिन कोस्तान जे हसीन वादियुनि में अचण जो मौक़ो ॾिनो। आऊं साईं जिन जो शुक्रगुज़ार आहियां साईं अयाज़ सूमरो साहब जो जिन पंहिंजे मसरूफ़ियतनि मां टाइम कढी असांजे कोस्तान जे मिसकीन मारोड़नि जे चवण ते हिते आया आहिनि ऐं जेतिरे क़दुरु साईं कमरदीन जी शाइरीअ जो तहलीक़ त साईं जिन चयो त नौकरियुनि जो आसरो न रखिजो। आऊं इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां। आऊं इहो चवंदुसि त हीअ हुकूमत अवाम जी हुकूमत है, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत है ऐं तव्हांखे ख़बर है त असां सिंध हुकूमत जे तरफ़ां 60,000 नौकरियुनि जो ऐलान करे चुका आहियूं जंहिंमें सभ खां पहिरीं पुलिस जूं नौकरियूं विरायूं वेंदियूं ऐं उहे मरहलेवार सभु नौकरियूं ईंदियूं। ईअं कोन्हे त अलादीन जो चिराग ऐं रातो राति माण्हुनि खे गुज़र सफ़र मिली वञे, पर तव्हां इन ॻाल्हि खे ज़रूरु महसूसु कंदा वक़्त सां गॾु त 11 सालनि खां पोइ असांजे अवामी हुकूमत 60,000 नौकरियूं विराइण जो एतमाम कयो आहे ऐं जॾहिं उहे 60,000 नौकरियूं 60,000 ख़ानदाननि में विराइजंदियूं त यकीनन माण्हुनि में इहो अहसासु पैदा थींदो त बेरोज़गारी जो ख़ुदि ख़ात्मो आयो आहे। ऐं उन खां पोइ साईं जिन चयो त हिन घोट जोड़नि शायदि अटे जो अघु न पुछो। ऐं साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त अटे जो अघु तव्हांखे महीने खां पोइ हर जॻह ते 22 रुपया मिलंदो। उन जो सबबु इहो आहे त न सिर्फ़ु असांजी हुकूमत जूं कोशिशूं पर इंटरनेशनल मार्केट में कणिक जी क़ीमत घटिजी वई आहे। उन करे महीने खां पोइ हर माण्हूअ खे अटो सस्तो मिलंदो। ऐं उन खां पोइ आउं हिननि घोट जोड़नि खे इहा मुबारकबाद पेश कंदुसि त शादी मुबारक हुजनि, पर वाकई साईं कमरारी ॻाल्हि खां त हाणे आराम न कजो, हाणे पंहिंजे पाण ते ज़िम्मेवारी महसूसु करे अॻिते वधण जी कोशिशि कजो। ऐं हिते जे मुंतज़मीन खे आउं मुबारक थो पेश कयां जिन हेॾो प्रोग्राम रखियो ऐं हिते असां वटि सदियुनि खां असांजा अबा ॾाॾा हिंदू मुस्लमान भाउर थी रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ता क़यामत असांजो इहो ई साथ जारी रहंदो ऐं इहो जज़्बो रहियो त दुनिया जी का बि ताक़त असांखे हिक ॿिए खां परे नथी करे सघे। ऐं आख़िर में आउं तव्हांजो ज़्यादा वक़्तु न वठंदुसि छो त साईं जिन खे कराची वञिणो आहे। साईं खुर्शीद साहब जे छोकिरे जी शादी आहे, जीअं मलिक सिकंदर साहब असद साहब इन करे न पुॼी सघियो आहे ऐं असांखे वरी उते वञिणो आहे। इन करे आउं तव्हांजो वधीक वक़्तु ज़ाया न कंदुसि। आख़िर में चवंदुसि त ज़ोरदार नारो हणो